मां अॼु अव्हां वटि पहुची पंहिंजो पाण खे तमामु घणो ख़ुशि थो महसूसु कयां। वाइदे मुताबिक़ जेको वाइदो मूं अॻी विज़िट में तव्हां भाइरनि सां कयो हो त नालियुनि जो पाणी त छा, भली मींहुं हिकु ॾींहुं वसे, हिकु हफ़्तो वसे, हिकु साल वसे, वसंदो रहे, पर तव्हांजे महले में, तव्हांजी घिटियुनि में, तव्हांजे घरनि में, रोडनि रस्तनि ते मींहं जो हिकिड़ो फुड़ो बि न बीहंदो। ऐं जेको मूं ॿियो तव्हां सां वाइदो कयो हुयो त तव्हांजी ख़ुशहालीअ लाइ मां तव्हांजे ॻोठ में तव्हांजी मर्ज़ीअ मुताबिक़ नालियूं ठहिराए गंदे पाणी जी निकाली जो बंदोबस्तु कंदुसि। ऐं अॼु इहो वाइदो इंशाअल्लाह मुंहिंजो तव्हां यादि रखंदव त जेको मूं वाइदो कयो रब जी महिरबानी सां उहो पूरो थींदो थींदो थींदो।